इंग्लैंड की क्रिकेट टीम पाकिस्तान जो दौरो खत्म करे छॾियो। इंग्लैंड की मैन ऐं वुमेन टीम के अक्टूबर में पाकिस्तान जो दौरो करणो हुयो। इंग्लिश क्रिकेट बोर्ड जो चवणु आहे त मौजूदा हालतुनि में हू पाकिस्तान जो दौरो नथा करे सघनि। इंतहाई अहम ख़बर मां सां शेयर कयूं पिया। इंग्लैंड की क्रिकेट टीम पाकिस्तान जो दौरो खत्म करे छॾियो। इंग्लैंड की मैन ऐं वुमेन टीम के अक्टूबर में पाकिस्तान जो दौरो करणो हुयो। इंग्लिश क्रिकेट बोर्ड जो चवणु आहे त मौजूदा हालतुनि में हू पाकिस्तान जो दौरो नथा करे सघनि। न्यूज़ीलैंड खां पोइ इंग्लैंड क्रिकेट टीम भी पाकिस्तान जो दौरो खत्म करे छॾियो आहे। इन हवाले सां अवांखे अपडेट कयूं पिया। इंग्लैंड की क्रिकेट टीम पाकिस्तान जो दौरो खत्म करे छॾियो। इंग्लैंड की मैन ऐं वुमेन टीम के अक्टूबर में पाकिस्तान जो दौरो करणो हुयो। इंग्लिश क्रिकेट बोर्ड जो चवणु आहे त मौजूदा हालतुनि में हू पाकिस्तान जो दौरो नथा करे सघनि। इन सिलसिले में वधीक तफ़सील मालूम कयल आहे। हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। नाज़रीन, अवांखे अपडेट कयूं पिया। असां कोशिशि कंदासीं त इन हवाले सां एंकर पर्सन जमशेद राजपर खां भी राय वठंदासीं। अवांखे आगाही ॾियूं पिया त इंग्लैंड की क्रिकेट टीम पाकिस्तान जो दौरो खत्म करे छॾियो आहे। इंग्लैंड की मैन ऐं वुमेन टीम के अक्टूबर में पाकिस्तान जो दौरो करणो हुयो। इंग्लिश क्रिकेट बोर्ड जो चवणु आहे त मौजूदा हालतुनि में हू पाकिस्तान जो दौरो नथा करे सघनि। अवांखे अपडेट कयूं पिया। इंतहाई अहम ख़बर जे हवाले सां असांजो राब्तो हिन वक़्तु थी वियो आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन जमशेद राजपर सां। जमशेद, न्यूज़ीलैंड खां पोइ इंग्लैंड की टीम भी पाकिस्तान जो दौरो खत्म करे छॾियो आहे। कीअं पिया ॾिसो इनखे? जी बिल्कुल, यह एक अफ़सोसनाक ख़बर साम्हूं आई है। जीअं तव्हां ॾिठो त कुझु ॾींहं पहिरियां न्यूज़ीलैंड जेका पाकिस्तान में आयल हुई, न्यूज़ीलैंड खे पाकिस्तान के खिलाफ़ 3 वनडे 5 T20 मैचिस खेलणियूं। न्यूज़ीलैंड खे ॿुधायो इहो पियो वञे त हिकिड़ी एजेंसी आहे जेका 5 आइज़ जे नाले सां आहे, जंहिंमें 5 मुल्कनि जा जेके आहिनि एजेंसियूं मिलाए करे उहा एजेंसी आहे 5 आइज़ जे नाले सां, जंहिंमें USA, UK, इंग्लैंड, न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया वग़ैरह आहिनि। उन एजेंसी या ख़बर जीअं न्यूज़ीलैंड खेॾणी त न्यूज़ीलैंड क्रिकेट बोर्ड पारां जेको आहे दौरो उहो मुलतवी कयो वियो। उन खां पोइ तक़रीबन इहे ख़बरूं साम्हूं अची रहियूं, छो जो UK बि उन में शामिल आहे। त मतिलबु इंग्लैंड क्रिकेट बोर्ड पाकिस्तान खे मना कंदो। उन हवाले सां अॼु असां ॾिठोसीं त नेशनल T20 कप खे जेका फाइनल आहे शाम हुनजो ऐलान थियो आहे। जेका फाइनल आहे उहा 13 अक्टूबर ते कई पई वञे। 13 अक्टूबर ते ई दौरो ॾिठल हुयो इंग्लैंड जो। त उन वक़्तु ई ख़बरूं साम्हूं अची वियूं त जेका इंग्लैंड आहे उहा बि पंहिंजनि प्लेयरनि खे मना कंदी आहे। इंग्लैंड जो जेको टूर आहे उहो बि कैंसिल थींदो। उन हवाले सां अॼु असांजे साम्हूं ख़बर आई त उन्हनि बि इहो जेको दौरो आहे उहो मुलतवी करे छॾियो आहे। ठीकु आहे जमशेद।